यूथ एक्शन कमेटी के अगवान सिंधु नवाज़ घांगरो चयो आहे त तालीमी इदारनि में न्याणी खे हिसाइण वारो सिलसिलो जारी रहियो त वालिदनि खे पढ़ाइण छॾे ॾींदा। ख़ैरपुर प्रेस क्लब में शागिर्दानी अलीजा हतार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंधु नवाज़ घांगरो चयो त शागिर्दानि खे जिन्सी हरासा करण ते सिंध हुकूमत ऐं इंतज़ामिया मथां केतिरा ई सवाल पैदा थियनि था। हुन जो इलाइक़े जा 62 हिन कुते कम खे लिकाइण में भगड़नि जा साथा ई बणियल आहे। सिंध हुकूमत ऐं ॿिनि ज़िम्मेवारनि खे किरदार अदा करण जी अशद ज़रूरत आहे। हाणे त हाई स्कूल जी लेवल ताईं अलीज़ा जो वाक़ियो साम्हूं आयो आहे ऐं असां सम्झूं था हाणे हिन ते चुप न रहणु खपे। हुई असांजूं न्याणियूं केतिरियूं असांजूं न्याणियूं जेको आहे इदारनि में पढ़नि थियूं, तमामु घटि जेको आहे तइदाद जेको आहे न्याणियूं पढ़नि थियूं, वालिदेन जेको आहे उन्हनि खे पढ़ाइनि था, पर जेकियूं थोरो घणो निकिरनि थियूं उन सां अगरि अहिड़े क़िस्म जा वाक़िया दरपेश ईंदा ऐं उन सां माण्हू न बीहंदा ऐं उन उस्तादनि ते कार्रवाई न थींदी त असांजी एजुकेशन किथे पहुचंदी, इहो हिकु सोचण जो सवाल आहे। शागिर्दानी अलीजा हतार चयो त न्याणी लाइ तालीम गाहूं महफ़ूज़ न आहिनि रहियूं, उस्तादनि जे वेस में भगड़नि पैगम्बरी पेशे खे ख़राब करे छॾियो आहे। असांखे चवनि पिया त तव्हां इन ॻाल्हि मां हटी वञो ऐं न सिर्फ़ु रुॻो मूं सां पर केतिरियूं त छोकिरियूं आहिनि जिन सां इहे हादसा उस्ताद ईअं कंदा था अचनि। शागिर्दानी मुतालबो कयो त खेसि हिसाइण जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।